जेको अमन जो पैगाम ॾियण आहे जमायत त असां सोशल मीडिया ते पंहिंजो मसइलो पाण उजागर कंदासीं न। हिकिड़ी तव्हांजी पोस्ट लॻण खां पूरी दुनिया ॾिसे थी हुनखे। तव्हांजो आवाज़ु शोर शराबो बंदूक जो ठका तव्हांजो सिर्फ़ु पड़ोसी ॿुधे सघे थो। सोशल मीडिया ते तव्हांजो जेको आवाज़ु आहे न पूरी दुनिया ॿुधे थी। तव्हांजा मसइला तव्हां सोशल मीडिया ते रखो, असीं तव्हांखे हुन में साथ ॾींदासीं। इहे असांजी राब्ता कमेटी हिन जो फलाही कमु बि करणु आहे। त फलाई कम ईअं मिसाल को ग़रीब मिसकिन आहे कंहिंजी मदद करणु, कंहिंखे ब्लेड जी ज़रूरत आहे अस्पतालनि में उनखे ब्लेड ॾियणु, त इहे फलाई कम जे लाइ असांजी राब्ता कमेटी जोड़ी वई आहे। असांजी राब्ता कमेटी जे बानी असांजी मुड़ुसु कंहिं महिल पीर ताज हुसैन शाह जीलानी ऐं सज़ादा पीर गौसली शाह जीलानी आहिनि। सिहत के हवाले से अस्पताल में काफ़ी मसला अचन था ब्लेड के ग्रुप से। काफ़ी माण्हू फोन कंदा यार डिलीवरी केस है या एक्सीडेंट वाला पना दे तो उनमें असांखे ब्लेड खपे थो। तो ब्लेड के तमाम घणा मसला अचन उन लाइ जो पाण फार्म अॼु मेंबर अॼु भी पाण फार्म भरिया आहिनि ऐं अॻिते बि असां फार्म भरिया आहिनि। तो उन में पाण खे हिकिड़ो ब्लेड ग्रुप लिखे थो त कंहिंजो बि को मसलो थी तो फौरन तव्हां उनखे ब्लेड ॾियो कि जमायती जो भलो थिए। माना अस्पताल में बि इजाज़त ब्लेड के हवाले खां पाण खे इहो जेको कमु करणो आहे। ऐं नेक्स्ट प्रोग्राम असांजो एम्बुलेंस वठण बि आहे। नेक्स्ट प्रोग्राम असांखे हिकिड़ी जमायती हिकिड़ी एम्बुलेंस वठंदासीं जंहिंमें साईं वारनि जो तावन शामिल है। इंशाअल्लाह वो जल्द हिकिड़ी एम्बुलेंस भी वठंदासीं। तइलीम ते कमु करणु तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न वधि खां वधि तइलीम ॾियो। तइलीम आहे त सभु कुझु आहे। तइलीम न आहे त इंसानु अंधो आहे। पंहिंजे ॿारनि खे दीनी तइलीम ॾियो ऐं दुनियावी तइलीम ॾियो। ॿई तइलीम ते ज़ोर ॾियो। पंहिंजे ॿारनि में स्कूल ॿार वञनि था या कोन था वञनि, मंदरसे वञनि था या कोन था वञनि, इन ते तव्हां ज़ोर ॾियो। ऐं इंशाअल्लाह तव्हां जेको मर्कज़ी मदरसो पंहिंजो क़ाइमु करे रहिया आहियूं इंशाअल्लाह इन साल में पंहिंजे अमरकोट जे अंदरि जेको साईं वारनि जो हुकुम है, साईं वारनि जो तावल कयो मंदरसो पाण अमरकोट इंशाअल्लाह जिलानी जमात जे नाले सां पाण मंदरसो में इहो बि खोलंदासीं। एक बेवा औरतन जेके भी आहिनि तव्हांजे इर्द गिर्द पंहिंजी जमायत जूं जंहिंजो को मतिलबु वाली वारस मतिलबु उनजो कोन्हे कमाइण वारो उहो तव्हां असांखे नाला ॾियो। इंशाअल्लाह ताला असां कोशिशि कंदासीं। साईं वारनि बि चयो असीं बि मर्कज़ी कमेटी असां जेको ठहियलु हुओ हुनजी बेवा जेकी औरतूं हूंदियूं जंहिंजो वीचारो कमाइण जे लाइ को सहारो कोन्हे इंशाअल्लाह उन्हनि खे पाण रोशन पाणी उहो ॾींदासीं। असां अॻे बि ॾियूं पिया इंशाअल्लाह वरी बि उन्हनि जी मदद कंदासीं। इहो आहे पंहिंजो कमु। इन ते तव्हांखे असां सॼो अॼु मीटिंग कई है ऐं बॉडी भी चूंडी है तव्हांजे हवाले ये कम है। इन ते पाण खे कमु करणो। ही राब्ता कमेटी बिल्कुलु गैर सियासी राब्ता कमेटी है। इन में राब्ता कमेटी में सियासत जो अचे न वञे जंहिंजी दिलि चए हुन सां गॾु हले। ये जिलानी जमा जिते जिते इनखे मुतहद करण लाइ तव्हां जेको मुतहद थियो। ही अमरकोट जी ऑफिस है ऐं हींअर असांजी ऑफिस तक़रीबन 8-10 महीना थिया आहिनि। ज़िलो सांगड़ ऐं खिपरे में असांजी ऑफिस खुली है। हुते ही साॻी कमु असांजो हले पियो ऐं कुंडली में इंशाअल्लाह ताला इहो बि ऑफिस जल्द खुलण वारी हुते बि गाड़ी ठहे पई। इंशाअल्लाह ताला अमरकोट ज़िले में कमु हले पियो, सांगड़ ज़िले में कमु हले पियो ऐं नेक्स्ट टाइम असां थर में बि इंशाअल्लाह ताला इहो राब्ता कमेटी जो पैगाम खणी साईं वारनि हुते बि असीं कमु कंदासीं। इन हवाले सां असां हिते मुतहद थिया जिलानी जमायत खे मुतहद करण लाइ तव्हां सभिनी जो साथ असां सभु तव्हां सां पीर सभु तव्हां सां गॾु आहिनि इंशाअल्लाह।